100 दफ़ा चयो थी मैं पपन त खीर जॾहिं बि वठी अचे लाला नूरे खां वठी ईंदो कर मूंखे ॿिए हंधि खीर में मज़ो नथो अचे। चांहि में को सवाद ई न आहे। सफ़ा मूड ख़राब करे छॾींदो आहे। ये ख़्याल थी तो जोड़ो पाए वेठी आहे ॻाढ़ो बर्थ ते का तारीफ़ कई अथई? तूं मुंहिंजी तारीफ़ कई आहे? ॾिस काटन जो जोड़ो तो 12 ई महीना हिकु जहिड़ो आहे। अलाह जो शान आहे, गॾो बि इंसान आहे। मां हिकु जहिड़ो आहे, तूं वरी ॻाढ़ो जोड़ो पातो आहे। अल्लाह जो शान आहे। हाणे छॾ, कम जी ॻाल्हि कर, छा मसलो थी? बस कोई मसलो न आहे, तारीफ़ न कई मुंहिंजी। अलाह जो कसम ईअं न कंदी कर, भला तोसां न कंदुमि कंहिंसां कंदुमि? परे थी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां तोखे मिनथूं कयां मेड़ूं कयां तॾहिं तूं राज़ी थिए? अलाह पनाह ॾे। मिनथू करे न, मिनथू करण जहिड़ी आहे मां। रहमत मूंखे न कंदे बाक़ी कंहिंसां कंदे? हा रहमत रुसे त रब मनाएस। हाणे साईं बस ठहियो कर, छॾ नमूना न कंदी कर। ओ ये ॻाल्हियूं जेके तुंहिंजी प्यार जो न सफ़ा मारे छॾींदी। हा हाणे भला ॻाल्हि ॿुध, उन ॾींहुं ख़बर थी जेको आहे तुंहिंजी सहेली जेका शाइस्ता आहे ईअं छो थी ॾिसे? छो थो पुछे शाइस्ता लाइ? कॾहिं फरज़ाना लाइ, कॾहिं शाइस्ता लाइ। अछो मथो छो थी, तॾहिं बि सुधरे नथो। अड़े चरी लारी सम्झ सही, मां चवां छा थो, जेको शाइस्ता खे जोड़ो पातल हो नी, मुंहिंजी दिलि थी चए त ओड़ो वठी ॾिए। ओ हेॾे कलर वारो? ओ इहो ऐं क़ुर मूंखे ॾाढो वणे पियो। अलाह जो कसम वठी। हाणे ॻाल्हि ॿुध, हिकु इहो जोड़ो था वठूं ऐं हिकिड़ी जेको आहे साड़ी था वठूं ज़ीशान जी शादीअ लाइ। ज़ीशान जी शादीअ ते पाईंजा आहे न साड़ी। पोइ मां सखर मां वठंदी मैं। हल पोइ सखर मां वठंदासीं। कहिड़ो कलर वठी ॾिए? ब्लैक। ब्लैक कलर? हा तो ख़बर आहे कारो सूट मूंखे ठाउको लॻंदो आहे। चङो हल उहो बि था वठूं बसि न। हाणे ॻाल्हि ॿुध, बुख लॻी आहे, मानी बानी जो कुझु कर न। अॼु सफ़ा मूड न आहे मुंहिंजो पचाइण जो। अॼु ॿाहिरां वठी आहे पीस कढ़ाई कराया, फ्राई कराया। वरी ये फज़ूल ख़र्ची चवंदो आहियां त फज़ूल ख़र्च न कराए। 5 रुपया लाड़े रखूं त वक़्त में बचनि जे लाइ कमु अचनि चरी। अच्छा हिकिड़े पीस लाइ सॼियूं बूटियूं तूं रहड़े वेंदे, मां मिड़ी शोरमे सां गिरह बोड़े करे खाईंदमि। इन में अची बचत बची आहे। अलाए कॾहिं अकुल ईंदो तव्हां ज़ाइफ़? काॾे खणी वेंदे एॾो पैसो? बचनि जे कमु ईंदो काॾे आहे? मक़बर में विझदुमि छा? खाऊं बि न, कमायूं छा जे लाइ? त पेट लाइ था कमायूं न। वरी कंहिंजी कॉल आई आहे? ॾिसां त सही न। बाबा हलो, वालेकुम अस्सलाम। बाबा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? खीर में मज़ो ई न आहे। हा हा भले, छो न, सदाईं सदाईं अचो, तव्हांजो पंहिंजो घरु आहे। हफ़्तो छो महीनो अची रहो। हा 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 अचो अचो, को मसइलो ई न आहे। हा अचो, मां तव्हांखे वठण थो अचां, को मसइलो ई न आहे। अचो अचो। छा आहे? वरी केरु थो अचे? बाबा थो अचे। छो थो अचे? चए थो मोकिलाइनि 2 टे ॾींहं। हाणे त थी वियो 8-15 ॾींहं भॻो बीठो आहे, मूंखां कुझु कोन थो थिए। मां अची फाती आहियां तुंहिंजे बाबा मां। इहो ईअं छो कंदी आहे सदाईं? जेको आहे कोई अचे थो त बसि शिकिल किनी थी करे। असांजो हेतिरो घरु आहे, कूत इन्हनि जा भरबा न आहिनि। हे बि खावां, हे बि ॾे, हो बि ॾे, पलंग ते टिड़िया पिया हूंदा। अलाह जो नाम थी, पोइ मां वञाए थी पंहिंजे पेकनि। चरी हा मथो ख़राब थियो थी। मां अची फाती आहियां तव्हां मां। बसि पोइ मां वञी चवांसि थो त जेको आहे बसि हेॾे न चओ। हा चओ न चओ, असां ओॾे अथव कोमरी था वञूं घुमण। ठीकु आहे, मूंखे छा आहे, मां वञी चवांसि थो। पोइ न चइजांइ त ईअं छो कहे। हो डंडी थी, हो रोड थी बन जान छॾ। ठीकु आहे, जी फाती आहियां मां कहिड़ो हिननि जे बाबानि मां। 8-15 ॾींहं कॾहिं बाबा थो अचे, कॾहिं मामो थो अचे, कॾहिं चाचो थो अचे। जंजालपुरे मां अची मां फाती आहियां। तौबा ज़ारी वठण त न वयुसि। तूं अचे बि मां बि न छॾींदीमांसि। मूंखे बि बशीरी चवंदा आहिनि। पोइ अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। बाबा ख़ुशि आहियो? भली आहियो बाबा। हाणे हिकिड़ो अर्ज़ो हुयो। जी जी बाबा जी। हे मारी घरवारी थी चए त बाबा खे अंदरि न वठी अचो। बाबा छो आयो आहे? जी जी। हाणे तव्हां ॿुधायो त मां छा कयां? मां हलां थो बाबा, ॻाल्हायांसि थो। अचो। अहिड़ी तरबियत न सेखारी मां, छो थी ईअं करे। अचो। अचे तो बाबा, अची वियो आहे। झलियो जोयो मां छो वठी आयसि? पोइ मुसीबत त मुंहिंजे लाइ थींदी आहे न। गोगरा कांगारा कहिड़ो मां फाती आहियां जी। छो धीअ छा थी कावड़ियल आहे? बाबा साईं। अई बाबा 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 छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? वियो 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 बाबा वियो। छो धीअ छा थी कावड़ियल आहे? न बाबा अल्लाह न करे मां छो कावड़ियल हुजां, रब न करे। छोकर त चयो, धीअ चए थी त बाबा खे न घुराए।
बाबा मां सम्झो हिन जो बाबा तो अचे हाँ पर हे तो मुंहिंजो बाबा है ना। जी शाल मुंहिंजो बाबा ॿियो ख़ैरु आहे ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बाबा ठीकु आहे। चुप त कर ॻाल्हाइण त ॾे ॻाल्हाइण त ॾे ट्रैक्टर। ॻाल्हि त ॿुध तुंहिंजो बाबा अचे त बाबा साईं जीअं सदाईं जे मुंहिंजो बाबा अचे त पोइ जेको आहे इहे जेको आहे कूलरनि जॾहिं पेट खणी था अचनि हेॾे न अचनि। बाबा हाणे तव्हांजी धीउ आहे अलाए तव्हां कहिड़ी हिनखे तरबियत ॾिनी आहे जे मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे। मां त धीअ खे अहिड़ी तरबियत न ॾिनी बाबा। बाबा हिन जो जेको बाबा आहे न गोगरा हणंदो आहे तुका उछलींदो आहे हुते हुते बि मूंखे ॾाढी ओकायूं ईंदियूं आहिनि। मुंहिंजो बाबा त पढ़ियल लिखियल आहे न माशाल्लाह हेड मास्टर रही चुको आहे। तुंहिंजे बाबा वारा सम्झायो त ईअं न करे। हेॾी गंढो नसवार जो हिते रखंदो आ थू न कंबो आहे धीअ ईअं न कंबो आहे। न बाबा बाबा ख़बर बीमार थी पनी आहे। पीउ पीउ हूंदो आहे पंहिंजो पीउ हुजे या ज़ाल जो पीउ हुजे पीउ पीउ हूंदो आहे। तूं अॼु जेकॾहिं मुंहिंजे पीउ जो क़दुरु अहसासु कंदी आहे सुभाणे जेको आहे तुंहिंजा बच्चा तुंहिंजो अहसासु क़दुरु कंदा। अलकिसास वल किसास थी इहा दुनिया जेको आहे मुखाफ़ात अमल थी इहा ख़बर हुजणु घुरिजे। हल सही आहे हाणे तू न इमोशनल ब्लैकमेल न कर। बस धीअ वेड़ो न हाणे वेड़ो न पाण में। बाबा छा खाईंदव? मां बाबा चांहि पीअंदुमि छड़ो। न बाबा चांहि छो मानीअ में ॿुधायो मां जल्दी पचायां। मच्छी चओ गोश्त चओ कोरमो चओ बिरयानी चओ मच्छी जी मुंद बाबा मच्छी न पटाटा वञ तूं मच्छी वठी आ वञी हिकु कंडे वारी। न पुट न न मच्छी न न बाबा न छो बाबा मुंहिंजो अबो पटाटा खाए। बस धीअ न तव्हां विड़ो था पाण में। न बाबा असां त विढ़ंदा चरबट आहे वञ तूं मच्छी वठी आ सलाद लाइ खीरा बि वठी अच ऐं ॿुध 2 किलो खीर बि वठी अचां खीरणी ठाहींदव अबे क़ुरान खे वञ रिस न तो वञे न वरी। अॼु वाइदो कर त मां तुंहिंजे पीउ मां सां बि ईअं न कंदमि। चओ वाइदो कर। हल मां वाइदो थी कयां अल्लाह खे हाज़िर ऐं नाज़िर करे मां तुंहिंजे बाबा जी बि ईअं इज़त कंदमि। सभिनी जी ॿारनि जी पीउ जी माउ जी मिटनि माइटनि जी सभिनी वाइदो करे इज़त कंदी आहे। हा कंदमि। विड़दीअ बि न अॼु न बाबा न हल सही आहे सही आहे। मच्छी वठी आ बाबा मच्छी। हा मच्छी वठी आ ॿुध खीर बि वठी अचां ऐं हो लज़ीज़ा खीर पैकेट वठी अचां उहो विझंदीमांसि। हा बस हाणे बस सही आहे। ॿुध माओ बि वठी माओ बि विझंदीमांसि भली करे पचाईंदमि। वञ वञ चरबट।